नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ खाई राव में ॻोठाणे पारां व्याजनि ऐं कर्ज़नि खां तंग अची मुबीना तुरगची में फाव विझी आपघात करे छॾियो। इन सिलसिले में ॻोठाणे जे भाउ ग़ुलाम नबी शेख ॿुधायो त मुंहिंजो भाउ नबी बख़्श शेख सकरंड पुलिस ट्रेनिंग सेंटर में सैनिटरी वर्कर जी ड्यूटी कंदो हो। ही 3 ॾींहं अॻु ॻोठ आयो हो, परेशान हो। हिन जे मथां व्याजनि जो कर्ज़ हो। व्याज जे हिन खे कर्ज़ वापसि लाइ तंग कंदा हुआ, पर हिन वटि पैसा न हुआ, जंहिं सबबु तमामु घणो परेशान हो। सुबुह जीअं असां जाॻियासीं त घर जे दर ॿाहिरियां मक़ामी वण में संदुसि लाश टंगियल हो, जंहिं बाद असां हिन खे वण मां लाहे अस्पताल खणाए वियासीं, जिते डॉक्टरनि पारां हिन जी मौत जी तस्दीक कई हुई। हिन वधीक ॿुधायो त फौती भाउ खे 3 पुटनि ऐं 2 नियाणियुनि जो औलाद। ॿिए पासे पुलिस खे इतला ॾिनो वियो, पर पुलिस हद जो तकरार ॼाणे वाक़े वारे हंधि नाहे पहुती। भाउ तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो ग़ुलाम नबी शेख वलद गुल मोहम्मद शेख। अच्छा, हीउ जेको फौती आहे ख़ुदकुशी कई आहे उहो तव्हां छा थियो? उहो मुंहिंजो नंढो भाउ आहे। कीअं माना छा त 2 ॾींहं हिते मोकल ते आयो, नंढड़ो चाकू कोन रत चढ़ाईंदो। हिनखे थोरा टेंशन हुया कर्ज़ जा। कर्ज़ ॿियो हिन खां 2-3 महीना अॻु में हिन जी मोटरसाइकिल साले जी काए आयो, जेकी माना हिन खां काए जी वई मोरे मां नवल महला मां। उन जे करे थोरो परेशान हो, उहे पैसा घुरनि पिया। परेशान हुयो, कर्ज़ घणो हुओसि, व्याज ते पैसा अथसि, लोन खयल अथसि, माना बीमा व्याजनि मां माना तंग अची वियो, माना हिन माना इहो अंत खयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।